जी हिंड में असीं मौजूद आहियूं माड़ी पेट्रोल जे गेट जे अॻियां जिथे मज़दूर जेका मिसरा पाइस्ता जा आहिनि कुझु त वधीक उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था की उन छा चवणु आहे। ईद कटौती खां पोइ जेको आहे असांजे हर साल जेको आहे त 7 महीने में असांजी जेको आहे डबल पघार ईंदी आहे। उन में ग्रेजुएटी उनखे चयो वेंदो आहे, नालो आहे। उन में बि असांजा 15 खां 20 हज़ार ते तक़रीबन कटिया विया। पहिरें बि त काफ़ी कटींदा ईंदा आहिनि, बहरहाल पोएं साल खां हिननि जेको आहे हिन साल वधीक जेका कटौती कई आहे उहा 12 खां 15 हज़ार रुपया कई आहे। वरी जॾहिं असांजे ॿारनि जे लाइ दाख़िला जे लाइ असां हिननि सां ॻाल्हियूं कयूं। मेडिकल आहे उहो जेको असां कराया आहिनि, जेको ॿारनि जो जेको इलाजु कराया आहे उहो मेडिकल असांखे पंहिंजा हकी नथा मिलनि। उन खां बाद में तव्हां ॾिसो अस्पताल में स्टोर में दवा न आहे। हाणे छो न दवा न आहे? जेको असांजो वर्कर ईंदो आहे उतो जेको आहे ख़ाली मोटी वेंदो। उन में दवा बि जेको आहे न आहे, जेको आहे बिल पास थिए थो न। उन खां बाद में जेको आहे असांजो जेको आहे ड्यूटी जेको आहे रखी वई आहे। हर को जेको आहे मनपसंदि ते पंहिंजा वॾेरा पंहिंजो जेको आहे पंहिंजे हिसाब सां ड्यूटी रखाइनि। उम्मीदवार भी आयो चवण आहे जेका कटौती कई वई आहे उन खां गॾु एग्रीमेंट जे हवाले सां तव्हांजो छा मुतालबो आहे, छा चवणु चाहींदा? असां चऊं था त जेको 2 साल थी विया आहिनि एग्रीमेंट नथो थिए। असांजो इन जे करे असां आया आहियूं त असांजा मेडिकल बिल ऐं मेडिकल जूं दवायूं अणलॻ थी वियूं आहिनि। के शुगर जा मरीज़ आहिनि, के ज़हरबाद हेपाटाइटिस जा मरीज़ आहिनि। जेका बि हेपाटाइटिस बि असांखे कंपनी जी देन आहे, छो त पाणी खारो थी चुको आहे। इन जे करे हाणे असांजी मेडिकल बिल बि नथा मिलनि, मेडिकल दवा बि नथी मिले। उन खां अलावा असांजो जेकी केतिरो अर्सो थियो आहे? तक़रीबन 14 महीना थी विया आहिनि। असांखे 2 साल थी विया आहिनि, मेडिकल बिल नथा मिलनि। हाणे उहे किरोड़नि में थी विया आहिनि। कैमरामैन सां गॾु मामा यूनुस, न्यूज़।